15 अप्रैल 2009 खां सिंधी ॿोलीअ जी तरवीज दुरुस्त इस्तेमालु ऐं सिंधी अदब खे दुनिया जी कुंड कौच में पहुचाइण लाइ अॼु ॾींहं ताईं सभिनी जे अॻियां आहे। मुंहिंजी ज़िम्मेदारियुनि में सिंध सलामत जूं टेक्निकल कुझु शयूं जिन में सॉफ्टवेयर जी जोड़ जक करणु ऐं उन सां गॾु उन जूं सिक्योरिटी ते कमु करणु, उन खां अलावा जेके कानूनी मामलात थियनि था उन्हनि खे मुंहिंजो संभालण में हथु आहे। जंहिं वक़्तु इंटरनेट जी दुनिया में न रील्स हूंदा हुया न सोशल मीडिया हुई, उन वक़्तु जेको रुझान हूंदो उहो हिकु फोरम्स जो रुझान हूंदो हुयो, जंहिंमें असां इन शइ खे इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे असीं हिकु सिंध सलामत जो फोरम लॉन्च कयोसीं ऐं उन सां गॾोगॾु कुझु असांजा ॿिया बि प्रोजेक्ट्स हुया जिन में मां असां शेयर कंदुसि। जंहिं असांजो सिंध सलामत जो किताब घर आहे ऐं हिकिड़ी किताब लाइब्रेरी आहे जंहिंमें 3000 किताब अपलोड थी चुका आहिनि जेके टेक्स्ट फॉर्मेट में आहिनि। उन खां अलावा फॉन्ट सर्वर आहे जंहिंमें 500 खनि फॉन्ट्स अपलोड कया विया आहिनि जिन जो डिस्प्ले पिणु हुते ॾिनो वियो आहे। उन खां अलावा 16 तर्जुमनि ते मुश्तमिल असांजी क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी ऐप आहे ऐं वेब बेस्ड बि हिकिड़ी ऐप लॉन्च कई वई आहे। ॿियो प्रोजेक्ट लफ़्ज़ी कार में असां वटि जिन सिंधी शाइर आहिनि उन्हनि खे लफ़्ज़नि जी चूंड करण लाइ हिकु एल्गोरिथम ठाहियो वियो आहे जिथे कंहिं बि क़िस्म जो को बि अल्फाज़ केरु सर्च करे उहो हुतां हू पिक करे सघे थो। ऐं अल्ताफ़ शेख साहब जन जी किताबनि जी एंड्रॉइड एप्लीकेशन पिणु लॉन्च कई वई आहे। सिंध सलामत सां गॾिजी जिन जो सहकार आहे उन में कुझु इदारा ही आहिनि जीअं अब्दुल माजिद भुगड़ी ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग, उन जो बि असां सां सहायता आहे। उन खां अलावा सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन, पब्लिक स्कूल गडाप, ऐं उन खां पोइ हाणे कुझु ॾींहं पहिरीं 27 जनवरी 2026 ते सिंध सलामत जे ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी विच में हिकु MOU साइन कयो वियो आहे जंहिंजो मक़सदु ख़ासि तौर ते सिंधी लैंग्वेज खे डिजिटलाइज़ेशन करण में या उन में जेके असांखे परेशानियूं पेश अचनि थियूं उन्हनि खे हल करणु आहे। इन साॻे MOU में जेको असांजो टेक्निकल सहकार आहे उन में आहे त गूगल फायरफॉक्स ऐं ॿियनि ब्राउज़रनि लाइ असीं हिकु टूल्स तयारु करे रहिया आहियूं, लाइक जीअं एक्सटेंशन्स हूंदियूं आहिनि जंहिंमें असां सिंधी लैंग्वेज अथॉरिटी लाइ सिंधी लाइ डिक्शनरी ऐड कई आहे। इन जे इस्तेमाल सां वेब पेज जे अंदरि हूअं त असां वटि खोड़ सारियूं एप्लीकेशन आहिनि, सिंधी लुगत बि आहिनि, पर कंहिं बि वेब ब्राउज़र जे अंदरि कंहिं बि टेक्स्ट खे असीं सिलेक्ट करे उन जी मीनिंग कढी था सघूं कंहिं बि लैंग्वेज में। ख़ासि करे सिंधी थी वियो, उर्दू थी वियो, इंग्लिश थी वियो, जेके बि आहिनि ऐं उन ते असांजी इहा एक्सटेंशन कमु कंदी। हिन एक्सटेंशन जी ज़रूरत में साफ़िन सिंधी लिखंदड़नि या सिखंदड़नि खे तमामु घणी रहनुमाई रसंदी। उन खां पोइ जो असांजो सिंधी ला फॉन्ट ते जिन ते गॾिजी कमु कयो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं सिंध सलामत जी टीम जे तरफ़ां, जंहिंमें ख़ासि ख़्यालु कयो वियो आहे यूनिकोड्स जो, कोड प्लेट्स जो। जीअं असां वटि कुझु फ़ॉन्ट्स अहिड़ा आहिनि जिन में मल्टी लैंग्वेज उहे यूज़ नथा थियनि। हिन फ़ॉन्ट जो ख़ासि मक़सदु इहो आहे त जंहिंजी लिखाई हिकु मयारी आहे ऐं ॾिसण में तमामु सुहिणो बहितरीनु आहे। ऐं हीउ फ़ॉन्ट जेको असांजो आहे इनखे असीं गूगल फ़ॉन्ट्स में या माइक्रोसॉफ्ट में ऑफिशियली ऐड कराए सघूं था। इंशाल्लाह उहो बि जल्दी कराए वेंदासीं। ही न सिर्फ़ु छपाई बल्कि डिजिटल स्क्रीन ते बि ॾाढो बहितरीनु इन जो ॾेख आहे जंहिंजो मां अव्हांखे ही ॾेख ॾेखारियां थो। ही मल्टी लैंग्वेजल असांजो डिटेक्ट थो करे लैंग्वेजिस खे। अव्हां ॾिसंदव त सिंधी थी वियो, उर्दू थी वियो, उन खां अलावा अंग्रेज़ी थी वियो, त इन जी लिखाई ॾाढी हिकिड़ी बहितरीनु क़िस्म जी रखी वई आहे। पर वरी मां इहा ॻाल्हि कंदुसि त हिन में ख़ासि ख़्यालु उन्हनि शयुनि जो रखियो आहे जीअं असां वटि प्रीवियसली जेके फ़ॉन्ट हुया उन्हनि में ख़ासि तौर ते सुर्ग विसर्ग प्लस में उन जा जेके हे जा मसइला हुया, मामलात हुया, उन्हनि खे कंपोज़िंग में जेके मसइला अचनि पिया उन्हनि खे हल कयो वियो आहे। हिन वक़्तु सिंध सलामत जे फ़ॉन्ट सर्वर ते लॻभॻि 500 फ़ॉन्ट पयल आहिनि। उन्हनि जा मसइला, कुझु फ़ॉन्टनि जा मसइला हल कया विया आहिनि, जंहिंमां
कुझु जा मसइला हल न कया विया आहिनि। असां वटि सिन सलामत ते जेके फ़ॉन्ट अपलोड थींदा आहिनि, असां कॉपीराइट्स जो ख़्यालु कंदा आहियूं त जेके फ़ॉन्ट असां वटि अपलोड था थियनि त उन आथर खां, उन क्रिएटर खां परमिशन वठी करे उनखे असां अपडेट कयूं। ऐं ईअं उहे हिन वक़्त जी जेके असांजूं पुठियूं ग़लतियूं थी चुकियूं आहिनि उन्हनि में असांजी कोशिशि आहे, इवन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी बि कोशिशि आहे त असां इन्हनि खे कंहिं तरीक़े सां अपडेट करायूं या असां पंहिंजो हुननि खे हिकिड़ो कोड प्लेट ईज़ीली हुननि खे ॾियूं जंहिं ते हू सभु कंपोज़ ॿीहर करे एडिट करे हू फ़ॉन्ट असांखे ॿीहर फ़राहम कंदा, जीअं असां ॿीहर हुननि खे अॻिते थींदड़ ग़लतियुनि खे असां हुनखे नज़र में रखंदे हिननि शयुनि खे असां दुरुस्त करे सघूं। उन खां पोइ असांजी टेबल ते इंसाइक्लोपीडिया सिंधियाना ते मौजूदु मवाद जी दुरुस्तगी आहे। इंसाइक्लोपीडिया जी ही हिकु ऑनलाइन ख़ज़ानो आहे जेको 15 सालनि जी महिनत ते 12 जुल्दनि ते ॿधियलु आहे, जंहिंमें तक़रीबन 20,700 मज़मून आहिनि ऐं 50 लख लफ़्ज़ आहिनि ऐं डेटाबेस जी साइज़ लॻभॻि उन जी 450 मेगाबाइट आहे। हिन में कुझु जेके असां ग़लतियूं विसर्ग जे हवाले सां या हे जे हवाले सां कढियूंसीं, जीअं अवां हिकु नमूनो ॾिसो, ही सिंधियाना वेबसाइट ते जीअं हीअ पुराणी कंपोज़न जे तहत ई रखियो वियो हो जंहिंखे असीं हाणे दुरुस्त करणु वञूं पिया। जीअं मशहूरु ॾिसो त मशहूर जी हे सही न आहे, या हेठि तजी हे सही न आहे। इन में हे जी ऐं विसर्ग जी अपडेट करण जी असांखे ज़रूरत हुई। इन्हनि जी असां हिकु टेस्टिंग कई, हिन डेटाबेस खे जॾहिं असां ऑप्टिमाइज़ कयो, एनालाइज़ कयो, उन मां असांखे ख़बर पए त लॻभॻि तक़रीबन 4.5 लख अखर अहिड़ा आहिनि जिन खे दुरुस्तगी करण जी ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह इहा असां इन्हनि खे दुरुस्त करणु वञूं पिया सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तावन सां, ऐं असांजी टीम बि इन तावन सां लॻी पई आहे त इंशाअल्लाह जल्दी इहो कमु कयो वेंदो। हिन जो ख़ासि मक़सदु इहो आहे त जेसिताईं असांजी हिन लिखाई खे प्रॉपर तरीक़े सां न कयो वेंदो त तेसिताईं अॼुकल्ह जे जीअं AI मॉडल्स पिया अचनि या नेशनल लैंग्वेज NLP जे हवाले सां जेकी बि अपडेट्स अचनि थियूं त असांजे अखरनि खे, असांजे कॉन्टेंट खे सेंस नथो कयो वञे त लिखियलु बेसिकली छा आहे, कॉन्टेंट मैचिंग में नथो अचे। ही हिकु जस्ट ईअं थो अचे त असां जेको सर्च कयो आहे ख़ाली उन सर्च जो असांखे मैचिंग थी मिले, पर असांखे कॉन्टेंट जी मैचिंग नथी मिले, असांखे उन जी प्रॉपर वज़ाहत नथी मिले, जंहिंजे करे असीं हिन खे अपडेट करणु पिया वञूं। हिन जा फ़ाइदा मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। उन खां पोइ असांजो जेको मेन मक़सदु आहे त जेके असां वटि पुराणा बुक्स या जेके टेक्स्ट फॉर्मेट में असां वटि वर्ड फाइल्स पियल आहिनि उन लाइ बि हिकिड़ो असां एल्गोरिथम तयारु कयूं जिन खे असां मार्केट में ॾियूं ऐं उहो ईज़ीली सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ां ॾिनो वञे, लॉन्च कयो वञे त जीअं जिन वटि ऑलरेडी पुराणे रिकॉर्ड मौजूदु जेकी बि डेटा पियल आहे उनखे अपडेट करे सघनि। उन सां गॾोगॾु असांजी कोशिशि आहे त माइक्रोसॉफ्ट जे हिकु मञियल कीबोर्ड लेआउट खे दुरुस्तगी सां करे उन खे बि असां ऑफिशियली माइक्रोसॉफ्ट विंडोज़ में ऐड करायूं त ईंदड़ जीअं जेके ॿिया बि विंडोज़ जा अचनि था, पंहिंजो वर्जन्स अचनि पिया, जीअं हाणे विंडोज़ 12 अचणी आहे त उन में असांखे ॿियो को एडिशनल असांखे कीबोर्ड इंस्टॉल करण जी ज़रूरत न पवे। उन सां गॾु आख़िर में मां अव्हां सां शेयर कंदुसि त हिन प्रोजेक्ट में असां वटि जेको हिकिड़ो सुठे में सुठो मूं वटि प्रोजेक्ट आहे उहो आहे तारीख़ जी दरी। हिन तारीख़ जी दरी में जेतिरो असां वटि सिंधियाना इंसाइक्लोपीडिया ते डेटा पियल आहे, इन जो फ़ाइदो वठंदे असां हिकिड़ो नओं पोर्टल लॉन्च कंदासीं इंशाअल्लाह, ऐं उन में अदबी हवालनि सां ऐं तारीख़ी हवालनि सां उन जो प्लेटफॉर्म उन्हनि जी डेटा खे सेड़े अलॻि प्लेटफॉर्म ते रखियो वेंदो। दोस्त मिठा दिलदार आलम सां बात कयूं। थैंक यू सो मच।